गाज़ा ते इसराइल जो जंगी जुनून बरक़रार। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 271 फ़लस्तीनी शहीद। मजमूई तौर शहीद थियलनि जो अंग 9200 थी वियो। इसराइल जे फ़ौज जे जबालिया कैंप ते लगातार 3 ॾींहं बमबारी। इसराइल जी फ़ौज जो अल बरेज कैंप ते हमलो। फ़ौज पारां शाताए कैंप में गॾियल क़ौमनि जे इमदादी इदारे जे तहत हलंदड़ स्कूल खे निशानो बणायो वियो। इसराइली जहाज़नि गाज़ा जे अल कुद्स अस्पताल वेझो बि बम किराया। उत्तर कोरिया जे सरबराह किम जोंग उत्तर कोरिया जे अमलदारनि खे फ़लस्तीन जी हिमायत जो हुकुम ॾेई छॾियो। अमरीकी अख़बार ॾखण कोरिया जी ॻोझी एजेंसी बाबति दावा कई आहे त उत्तर कोरिया पारां फ़लस्तीन जी हिमायत जो हुकुम मिलण खां पोइ ख़दशो आहे त हू हमास खे हथियार फ़राहम करण ते गौर करे सघे थो। उत्तर कोरिया माज़ीअ में हमास खे तौप शिकन रॉकेट लॉन्चर्स बि विकिरो करे चुको आहे। मुल्क में आम चूंडूं 8 फ़रवरी ते थींदियूं। सदर आरिफ अलवी ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा विच में इतफ़ाक़। ऐवान सदर ऐं इलेक्शन कमीशन धार पधिराई जारी करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां जवाब अॼु सुप्रीम कोर्ट में जमा करायो वेंदो। ऐवान सदर में मुलाक़ात दौरान सदर ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर विच में आम चूंडनि जी तारीख़ ते इतफ़ाक़ कयो वियो। सुप्रीम कोर्ट पारां इलेक्शन कमीशन खे सदर सां मुलाक़ात करे चूंडनि जी तारीख़ जो तयन करे अॼु आगाह करण जो हुकुम ॾिनो वियो हो। अदालत रुगो इलेक्शन चाहे थी कंहिं बहस में नथी पवणु चाहे। सदर त इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान न करे पाण आइन जी भञकड़ी कई। सदर ख़त्मी चूंडुनि जी का बि तारीख़ न ॾिनी। छा सदर पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी पूरी कई? 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण वारे केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा रिमार्क्स। संदसि चवणु आहे त चूंडूं अहम मामिलो आहे पर जंहिं तारीख़ न ॾिनी छा उन ते तौहीन अदालत जो नोटिस करियूं। इंशाअल्लाह मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी ठाहींदी। जियालन हर दौर में चैलेंजिस खे क़बूल कयो आहे। पार्टी जो हर कारकुन अवाम जी हुकूमत कायम करण लाइ पुरज़म आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो पीपल्स पार्टी सखर ऐं काज़ी अमन जे अॻवाननि ऐं कारकुननि खे ख़िताब। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां जियालन खां चूंड मुहिम जे हवाले सां बि तजवीज़ूं तलब कई वयूं। GTA जूं वधीक 2 अहम विकेटूं किरी पयूं। आदिल इल्ताफ़ नड़ ऐं अदनान इल्ताफ़ नड़ पीपल्स पार्टी में शामिल थी विया। GTA अॻवाननि जी पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जे मरकज़ी सदर फरियाल टालपुर सां मुलाक़ात। पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। ICC वर्ल्ड कप 2023 अॼु नीदरलैंड ऐं अफगानिस्तान जी टीमुनि विच में मुक़ाबिलो थींदो। ॿिन्हिनि टीमुनि विच में मैच भारत जे शहर लखनऊ में पाकिस्तानी वक़्त मूजिबि 1:30 वॻे खां शुरू थींदो।